ओम शांति अतिथि मुरलीधारिका 9/3/2023 अद्मिता मिता बापर जवंता अजाय 9/3/1994 जो अव्यक्त बाप दादा जा महावाक्य न्यारो प्यारो वंडरफुल स्नेह सुख भरो अवतरण शिव जयंती जे दिवस के महावाक्य अज त्रिमूर्ति त्रिदेव रचता बाप पंहिंजे पूज्य सालिग्राम ॿारनि सां मिलण आया आहिनि। जीअं बिंदु ज्योति स्वरूप बाप जी पूजा थींदी आहे, यादगार मल्हाईंदा आहिनि, त बाप सां गॾु गॾु तव्हां सालिग्राम आत्माउनि जी बि पूजा थींदी आहे न। बाप हिकु त्रिमूर्ति शिव गायल आहे ऐं पूजा थींदी आहे बाबा जी। ऐं तव्हां सालिग्राम आत्माऊं अनेक आहियो, पूजा ॿिन्हिनि जी थींदी आहे। छो जी बाप सभी ॿारनि खे पंहिंजे समान पूज्य ठाहींदा आहिनि। कॾहिं बि सालिग्राम खे ॾिसंदा आहियो त छा अनुभव कंदा आहियो? ईअं असां ई आहियूं, ईअं लॻंदो आहे त बाप ॿारनि खे समान त छा, लेकिन पाण खां बि श्रेष्ठ पूज्य ठाहियो अथई न। ॿारनि जी पूजा डबल रूप में थींदी आहे। बाप जी पूजा हिकु शिवलिंग जे रूप में थींदी आहे, त ॿारनि जी सालिग्राम जे रूप में भी पूजा थींदी आहे ऐं देव आत्माउनि जे रूप में भी पूजा थींदी आहे। बाप खां बि ज्यादा डबल रूप जी पूजा जा अधिकारी आत्माऊं आहिनि। जीअं डबल विदेशी कहलाईंदा आहियो त डबल पूज्य भी आहियो न, डबल ताजदारी भी आहियो। डबल ताजदारी भी तव्हां ठाहींदा आहियो, निराकार बाप न ठाहींदा आहिनि। काथे काथे भगत माण्हू शिव जी प्रतिमा खे ताज विझी छॾींदा आहिनि, छो जी ताजदारी ठाहींदा आहिनि, हिन करे काथे काथे ताज ॾेखारियो अथनि। लेकिन बाप कॾहिं बि रतन जड़ित ताज सोने चांदी जे ताजदारी न ठाहींदा आहिनि, छो जी ताज धारण थींदो आहे प्रैक्टिकल में, मस्तक में। त निराकार बाप खे मस्तक आहे, शरीर ई न आहे त ताज छा धारण कंदा। लेकिन स्नेह जे कारण ताज ॾेखारे ॾिनो अथनि। त बाप ॿारनि खे पाण खां बि अॻियां रखियो अथई न। एतिरी ख़ुशी ऐं एतिरी स्मृति रहंदी आहे कि बाबा असांखे पाण खां बि अॻियां रखियो अथई। बाप दादा खे पंहिंजी जयंती मल्हाइण जी ख़ुशी न आहे, लेकिन तव्हां सभिनि जी जयंती आहे न, हिन करे ॿारनि जी जयंती जी ख़ुशी थींदी आहे बाबा खे। छो जी बाप अकेलो कुझु बि न करे सघंदा आहिनि ऐं तव्हां बि अकेला कुझु न करे सघंदा आहियो। चाहे काथे काथे कोई ॿारनि खे थोरो अची वेंदो आहे कि मां ही करण वारो आहे, लेकिन सिवाय बाप जी सफलता मिलंदी न आहे। त न बाप अकेलो कुझु करे सघंदा आहिनि, न ॿार अकेला कुझु करे सघंदा आहिनि। अगर बाप ॿारनि सां मिलन मल्हाइण भी साकार में चाहे व आकार में चाहे त ब्रह्मा जो आधार वठिणो पवंदो। ब्रह्मा जे बिना भी कुझु न करे सघंदा आहिनि, माध्यम जे बिना साकार मिलन न थी सघंदो आहे न। त केतिरो प्यारो बाप जो ॿारनि, केतिरो प्यार आहे न बाप जो ॿारनि सां, ॿारनि जो बाप सां, हिक ॿिए जे बिना कुझु न करे सघंदा आहिनि। अगर बाप खे किनारो कयो, साथ न रखियो त अकेलो कुझु करे सघंदो? बाप करे सघंदा आहिनि, बाप भी न करे सघंदा आहिनि। त इहे बाप ऐं ॿारनि जो साथ साथ दिव्य जन्म वठिणो पए, साथ साथ विश्व परिवर्तन करणो आहे न, ऐं साथ साथ पंहिंजे स्वीट होम भी हलणो आहे। साथ साथ दिव्य जन्म भी वठो, साथ साथ विश्व परिवर्तन भी जे कार्य में भी आयो, विश्व परिवर्तन भी करणो, साथ साथ सभिनि खे बाबा सां गॾु स्वीट होम भी हलणो आहे न। ये ड्रामा जी अविनाशी नूंद आहे न, हिनखे कोई बदली न सघंदो आहे। त इहा नूंद सुठी आहे न, प्यारी लॻंदी आहे न। त अॼु सभु बाप जो बर्थडे मल्हाइण आया आहियो या पंहिंजो? बाप चईंदा तव्हांजो, ॿार चईंदा कि बाबा तव्हांजो मल्हाइण आया आहियूं। इहा दिव्य अवतरण आहे न, जेके शिव जयंती व शिवरात्रि चईंदा आहिनि। केतिरो आत्माउनि जे लाइ स्नेह भरो सुख भरो अवतरण आहे न। सत्संग में भी अहिड़ो बर्थडे न मल्हाईंदासीं। शिव बाबा सां गॾु
आत्मायूं परमात्मायूं जो बर्थडे मनाईंदियूं आहिनि, लेकिन हिन समय आत्मायूं परमात्मा जो बर्थडे मनाईंदा आहिनि। सॼे कल्प में अहिड़ो न्यारो प्यारो वंडरफुल बर्थडे जो हिकु ई समय बाप जो बि ऐं ॿारनि जो बि। अहिड़ो कॾहिं थींदो आहे छा? अगरि तारीख़ हिकु बि हूंदी त वर्ष जो या मास जो या डेट जो अंतर थी वेंदो। लेकिन ये अवतरण दिवस केतिरो वंडरफुल आहे न, जो बाप ऐं ॿारनि जो साथ साथ आहे। हिन यादगार दिवस ते विशेष भगत माण्हू बि ॿ विशेषताउनि सां इहो दिवस मल्हाईंदा आहिनि। ॿ विशेषताऊं कहिड़ी आहिनि? हिकु विशेष व्रत धारण कंदा आहिनि, ॿियो स्वयं खे समर्पित न कंदे हुए ॿियो कंहिंखे बलि चढ़ाए छॾंदा आहिनि। त बलि चढ़ाइण ऐं व्रत धारण करणु, इहा ॿई विशेषताऊं हिन दिवस जी आहिनि। अनेक प्रकार जा व्रत धारण कंदा आहिनि, चाहे कोई भोजन जो कंदो आहे, कोई जागरण जो कंदो आहे, कोई दूर दूर सां पैदल बि कंदा हुआ कोई दूर पैदल कंदे हुए हलण जो बि कंदा आहिनि। केतिरो बि थकी वञनि लेकिन व्रत पंहिंजो पूरो कंदा आहिनि, चाहे केतिरा ॾींहं बि लॻी वञनि, केतिरो समय बि लॻी वञनि, लेकिन व्रत न छोड़दा आहिनि। त यादगार कंहिंजी कॉपी की आहे? असां ब्राह्मण जीवन जो व्रत, भक्तनि जो हिकु ॾींहं जो व्रत। पंहिंजे बि पाण बि जॾहिं ब्राह्मण जन्म दिव्य बर्थ वरितो त छा व्रत वरितो? सदा अज्ञान नींद सां जागरण जो व्रत वरितो या थोरो थोरो निंड करण जो व्रत वरितो? जागरण बि थियो या कॾहिं कॾहिं गुटका खाई वठंदा आहियो, कॾहिं कॾहिं आसरी मत ते हली वेंदा आहियो। ईअं त न कंदा आहियो न? त तव्हां सभिनि बि शिव जयंती व दिव्य बर्थडे ते जागरण जो व्रत वरितो आहे न। हिन करे भगत बि यादगार रूप में जागरण कंदा आहिनि। ऐं तव्हां सभिनि बि शुद्ध भोजन जो व्रत वरितो आहे, हिन करे भगत माण्हू बि कोई बि हुजे, कुझु बि थी वञे, चाहे बीमार बि थी वञनि त बि अन्न जो व्रत खे न तोड़दा आहिनि। त तव्हां सभु बि कोई बि तन जे अॻियां परिस्थिति अची वञे त व्रत तोड़दा आहियो छा? कॾहिं कुझु मिक्स खाई वठंदा आहियो? ईअं कंदा आहियो छा? कोई ॾिसंदो त न आहे, हल चलो खाई था छॾो, पंहिंजो नियम पक्को आहे न कि कच्चो आहे। कॾहिं कॾहिं ॾिसी करे थोरी दिलि थींदी आहे हिकु ई जहिड़ो खाईंदे कॾहिं ॿियो बि खाइण जी दिलि थींदी आहे। अच्छा, हिनमें अमेरिका, ऑस्ट्रेलिया, यूरोप, एशिया व रशिया सभी पक्का है न, या थोड़ा थोड़ा कच्चा है? त डबल विदेशी सभी पास थी विया ऐं भारतवासी त पास आयो नी। भारत वारनि खे पोइ बि सहज आहे, डबल विदेशियुनि खे हिनमें डबल महिनत बि आहे, लेकिन पास त थी वियो न। हिन जी मुबारक हुजे, त हिकु बर्थडे जी मुबारक, ॿियो पास थियण जी मुबारक। कॾहिं बि हलचल में न अचो, सदा अचल रहणो आहे। हिन में बि पास आयो, हिन में सही ॾींदव, छा करूं सम टाइम। अॼु बाप दादा डबल विदेशियुनि जे लाइ ॾाढी रमणीक भाषा इमर्ज कई, छो जी डबल विदेशी एंजॉय ज्यादा पसंद कंदा आहिनि। कुझु थियणो खपे, कुझु एंजॉय हुजे, जीअं शांत छा रहूं। त बाप दादा शिवरात्रि ते हिन शब्दनि जो सभिनि सां दृढ़ व्रत कराई। व्रत वठण लाइ तयार आयो न, या जॾहिं ॿुधंदा तॾहिं चईंदा कि हे त थोरो थोरो मुश्किल आहे। पहिरियों त मुश्किल शब्द संकल्प में बि न लाइणो आहे, मुश्किल शब्द संकल्प में भी न लाइणो आहे। ये व्रत वठण जे लाइ तयार आयो त बाप दादा ॾिठईं कि जेसि ताईं संकल्प में दृढ़ता न थींदी न, तेसि ताईं सफलता न मिलंदी। संकल्प
थींदो आहे लेकिन दृढ़ न हूंदो आहे त कमज़ोरी अची वेंदी आहे। ॾाढी करे कमज़ोरी जा इहे ई शब्द चईंदा आहिनि कि छा करूं, वाट। त हाणे वाट न चइणो आहे, लेकिन वाट जे बजाए छा चईंदा, फ्लाई, अर्थात उड़णो आहे। त जॾहिं बि वाट शब्द अचे त ब्रह्मन डिक्शनरी में वाट जे बजाए फ्लाई शब्द अची वञे। ॿियो शब्द छा ॻाल्हाईंदा आहियो, वाई, शो। त वाई खे छा कंदा, बाय बाय। वाट खे फ्लाई, वाई खे बाय बाय, सदा जे लाइ बाय बाय कंदा या थोरे टाइम जे लाइ। ऐं टियों शब्द आहे हाय, हाउ। त हाउ अर्थात कीअं। त कीअं न, हुनजे बदले चओ ईअं, ईअं कीअं करूं न, कीअं न। न अर्थात ॼाणण वारा, नो अर्थात ॼाणण वारा। नो मतलब इंग्लिश में नो मतलब ॼाणण वारा थींदा न। त अर्थात ईअं करणो आहे। जॾहिं प्रकारदर्शी ठही वियो, ॼाणण वारा ठही वियो, त ईअं न चओ कीअं करो न, असां ॼाणदा आहियूं। नो इंग्लिश में नो खे ॼाणण चइबो आहे। त ॼाणण वारा ठही वियो त हाउ कीअं चईंदा, हाउ चइण माना हुआ चइण। त हुआ सुठो लॻंदो आहे छा, हिन लाइ इहे शब्द आहे जो हिन लाइ इहे ई शब्द आहे जो कमज़ोरी, इहो ई शब्द आहे जो कमज़ोरी लाहींदो आहे। इहो ई शब्द आहे जो व्यर्थ संकल्पनि जो गेट खोलंदो आहे। सोचो जॾहिं बि व्यर्थ संकल्पनि जी क्यों लॻंदी आहे त कंहिं शब्द सां लॻंदी आहे, इन्हनि शब्दनि सां ई लॻंदी आहे, या छो इन्हनि शब्दनि सां ई लॻंदी आहे न, या छो थींदो, छो थियो, या छा, या कीअं, इहे कीअं थियो, इहे कीअं चयो, इहे छो चयो, इहे छो चयो, हाणे छा करूं, कीअं करूं। त इहे कमज़ोरी या व्यर्थ संकल्पनि जे गेट इहे शब्द आहे। इनजी डिक्शनरी में, इन्हनि खे डिक्शनरी में चेंज करणो। न जॾहिं बि वाट शब्द थे त उड़ण, फ्लाई करे छॾो। शो वाई शब्द थे त बाय बाय करे छॾो। हाउ शब्द थे त नो करो। त इनखे असांखे डिक्शनरी में चेंज करणो आहे। पोइ छा थींदो, तव्हां बि चेंज थी वेंदो। त भगत माण्हू तव्हांजी कॉपी कंदा आहिनि, तव्हांजी बेहद जी ॻाल्हि आहे, उन्हनि जी हद जे रूप जी यादगार रखी अथनि। त इहा दृढ़ व्रत रखण, इहे शिव जयंती व शिवरात्रि मनाए अर्थात थियण। ईअं न सिर्फ़ केक कटे छॾियो, लाइट जलाए छॾी, दीपक जलाए छॾियो, त इहो मनाइणो न आहे। इहे त मनोरंजन भी आवश्यक आहे, लेकिन हिन सां गॾु गॾु कुझु कटण ऐं जलाइण बि आहे। हिकु तरफ़ दीपक व मोमबत्ती जलाईंदा आहियो, ॿियो तरफ़ केक कटंदा आहियो, टियों तरफ़ झंडो लहराईंदा आहियो, चोथों गीत ॻाईंदा आहियो, पंजो डांस बि कंदा आहियो। त छा कंदा आहियो, मिठो बांटंदा आहियो, खाईंदा आहियो न। त हाणे इहे 6 ॻाल्हियूं ई करो। पहिरियों त दृढ़ संकल्प जो पंहिंजे मन में दीप जलायो। हाणे खां दृढ़ संकल्प द्वारा सफलता खे पाइणो ई आहे। ॾिसंदासीं, पतो न न थियणो ई आहे, करणो ई आहे। इहा ग जा शब्द न। ॿियो आहे केक कहिड़ो कटंदा, केक पूरो न खाइबो आहे, कटे करे खाइबो आहे। त छा कटंदा, जो भी संपन्न ठहण में या संपूर्ण ठहण में कोई भी संकल्प मात्र भी रुकावट हुजे, उनखे अॼु खां कटे वठिजो, खत्म। केक कटण मतलब जो भी असांजे जीवन में संपन्न संपूर्ण ठहण में संकल्प स्वप्न मात्र भी रुकावट ॾे थी, उनखे अॼु खां कटे छॾिजो। और जो कमजोरी हुजे हुनजे बजाए शक्ति धारण करण जो केक मुख में विझिजो। त केक खे कटणो आहे, कटण अर्थात पंहिंजी कमी कमजोरी जो भी है, संकल्प स्वप्न मात्र भी जो रुकावट विझे थी, कोई भी कमी कमजोरी असांखे संपन्न संपूर्ण ठहण में,
उनखे कटे छॾिजो ऐं उन कमज़ोरी जे बजाए शक्ति धारण करण लाइ केक खे मुख में खाई छॾिजो। पहिरियों कटिजो पोइ मुख में खाइजो। सम्झो झंडो कहिड़ो लहराईंदव, इहे त यादगार जे रूप में झंडो लहराईंदा आहिनि, लेकिन पंहिंजे दिल में बाप खे हर संकल्प, हर बोल, हर कर्म द्वारा प्रत्यक्ष करण जो झंडो दिल में लहराइणो। कहिड़ो लहराइणो आहे झंडो? पंहिंजे दिल में बाप खे हर संकल्प, हर बोल, हर कर्म द्वारा प्रत्यक्ष करण जो झंडो लहराइणो। कोई भी संकल्प, बोल ऐं कर्म ईअं न थिए जो बाप खे प्रत्यक्ष करण जो न हुजे। छोकी सभिनि जे दिल में बाप जे स्नेह जे कारण इहे संकल्प आहे कि बाप खे प्रत्यक्ष करणो आहे, त कीअं कंदासीं? सदा पंहिंजे संकल्प, बोल, कर्म द्वारा दिल में प्रत्यक्ष करण जो झंडो लहरायो। बाबा चवंदा कि असांखे सदा ये संकल्प करणो आहे। शुद्धी सभिनि जो आहे त सही, लेकिन असांखे पक्को संकल्प करणो आहे कि कहिड़ो झंडो लहराइणो। सदा पंहिंजे संकल्प, बोल, कर्म द्वारा दिल में प्रत्यक्ष करण वारो झंडो लहराइणो। सदा खुश रहण जी डांस कंदा रहो, कॾहिं खुश कॾहिं उदास न। जॾहिं उदास थींदा आहियो त हुन समय बि पंहिंजे हिकु फोटो कढो, और जॾहिं खुश हूंदा आहियो त बि फोटो कढो। पोइ ॿई फोटो साथ रखो, पोइ ॾिसो सुठो कहिड़ो आहे, मां ईअं आहियां या ईअं आहियां। त सदा हर्षित रहण जो, खुश रहण जो डांस करो। कुछ भी थी वञे, कोई केतिरी भी खुशी चुराइण जी कोशिश करे, छोजी माया कहिड़े द्वारा बि कीअं कंहिंजे द्वारा ही त कराईंदी न। कुछ भी थी वञे, केतिरो भी कोई कहिड़े प्रकार सां खुशी कम करण या खुशी गुम करण जो प्रयत्न करे, लेकिन जेसि ताईं जीअणो आहे तेसि ताईं सदा खुश रहणो। कि पक्को व्रत वठी वठो। छा न करे सघंदा आहियूं? विल पावर आहे न। छोकी माया कंहिं भी रीति सां अची सकती है, कि जीव जंतु जानवरनि जे रूप में भी माया अची सकती है। त जंहिं वटि विल पावर आहे त छा न करे सघंदो? अगरि तव्हां मास्टर सर्वशक्तिवान न करे सघंदा हो त ॿियो केरु करे सघंदो? कोई और पैदा थियण वारो आहे या तव्हां ही आहियो? माला जा मणका तव्हांखे त ठहिणो आहे न। ॿियनि जो इंतजार करो था छा? फर्स्ट डिवीजन में अचणो आहे न कि सेकंड भी हलंदो। त ये दृढ़ संकल्प अर्थात व्रत वठो। जेसि ताईं जीअणो आहे तेसि ताईं खुश रहणो आहे, तॾहिं त असां माला जा मणका ठाहींदासीं न। छोकी माला जो मणको ठाहिण लाइ सदा बाप खे यादि करणो पवंदो, बाप जे संग रहणो। और जो बाप जे संग रहंदा वो ऑलवेज सदा खुश रहंदा, और जो खुश रहंदो वो खुशी जी मिठाई बांटदो रहंदो। हुन मिठाई सां त सिर्फ़ मुख मीठो थींदो आहे, लेकिन हिन मिठाई सां, खुशी जी मिठाई सां मन तन दिल सब खुश थी वेंदा आहिनि। त इहो मीठो बांटणो। ऐं गीत सदा छा ॻाईंदा? मिठो बाबा, प्यारो बाबा, मुंहिंजो बाबा, इहे ई गीत ॻाईंदा रहो। सदा इहे गीत ऑटोमेटिकली सभिनि जे दिल में वॼंदो रहे, सभिनि जे मन में वॼंदो रहे। हीअं न सेल ख़तम थी वियो आहे त गीत ख़तम थी वियो, बैटरी स्लो थी वञे न। जॾहिं बैटरी स्लो थींदी आहे त पतो आहे न, पतो आहे कीअं गीत ॻाईंदा आहियो। सभिनि खे अनुभव आहे न, आत्मा रूपी बैटरी जॾहिं लो थी वेंदी आहे त कीअं गीत ॻाईंदा आहियूं। पोइ छा थींदो आहे? मुंहिंजो आहे त बाबा त अची वेंदो। सिर्फ़ मुंहिंजो बाबा न चईंदा आहियो, मुंहिंजो आहे त बाबा मिक्स थी वेंदो आहे न। बैटरी स्लो थी वेंदी आहे त आवाज़ स्लो थी वेंदी आहे, ऐं हुनमें त शब्द, हुनमें तो जो शब्द ऐड करे छॾंदा। मुंहिंजो त बाबा फलक सां न चईंदा, मुंहिंजो आहे त बाबा
ये थी न हाँ असांजो बाबा त आहे लेकिन ॻाल्हि अहिड़ी थी वई इन करे ईअं थियनि त ईअं न थियणो तो जो शब्द न लाइणो दिल सां जिगर सां चइणो मुंहिंजो त बाबा आहे न सब कुछ ठीक है सब कुछ ठीक ही थी वेंदो बाबा खे सभु ॾेई असांखे सदा खुश रहणो तो शिवरात्रि मल्हाइण सां दृढ़ संकल्प वठणु अहिड़ी शिवरात्रि मल्हाई या सोचे करे पुठियां जवाब ॾींदा अच्छा ॾाढा होशियार आहियो हाणे सोचे वठो डबल विदेशी आयो न इन करे डबल होशियार आयो न अच्छा डबल विदेशी मधुबन में कहिड़ी विशेष सेवा कई छा कई ब्रह्मा बाबा खे प्रत्यक्ष कयो स्टैम्प जो फंक्शन मनायो स्टेप विशेष योग भी लगायो पावरफुल योग लगायो तो विघ्न विनाशक थी न चाहे मधुबन निवासिन जा योग चाहे मधुबन निवासिन योग कयो चाहे डबल विदेशी चाहे चारों ओर ब्राह्मण ॿारनि योग कयो कमाल कई न चारों ओर सभिनि जो हिकु ई संकल्प हुजे कि ब्रह्मा बाप खे प्रत्यक्ष करणो ही आहे पोइ कोई भागदौड़ जी सेवा कई कोई मनसा सेवा कई कोई वाचा सेवा कई लेकिन जो भी योग युक्त थी करे सेवा कई अहिड़े सेवाधारनि की सफलता जी मुबारक होती केतिरी ख़ुशी थी न श्री ब्रह्मा बाप सां सभिनि खे दिल जो अति सूक्ष्म प्यार आहे सभिनि ब्रह्मा बाप खे ॾिठो आहे या ॼाणंदा आहियो छा चईंदा ॾिठो आहे या ॼाणो आहे जो चईंदा आहिनि असां ॾिठो आहे उहो हथ उठायो जो चईंदा आहिनि असां ॼाणो आहे लेकिन अञा ॾिसणो आहे उहो हथ उठायो थोड़ा माण्हू उठाइनि अच्छा अनुभव त कयो अथव न ब्रह्मा असांजो बाप आहे ये अनुभव आहे न छोजी अनुभव बि हिकु अख आहे जीअं स्थूल अखियुनि सां ॾिसंदा आहियूं न त इहा सभिनि खां वॾी अख आहे अनुभव आहे न अनुभव जी अख सां ॾिसो त बि ॾेखारे में ॾींदो अगरि अनुभव बि न कयो ऐं अव्यक्त रूप सां अव्यक्ति द्वारा ॾिठो न त पोइ पंहिंजो नाम दादियुनि खे नोट कराइजो उहो अनुभव कराईंदियूं रहिजी न वञिजो छो जी ॿियनि खे स्टैम्प द्वारा ब्रह्मा बाप जो अनुभव कराइणो आहे न अगर जॾहिं असां में स्टैम्प लॻंदी की हाँ असां ब्रह्मा बाप जो अनुभव कयो तॾहिं त असां ॿियनि खे बि कराए सघंदासीं न त खुदि न कयो त सुठो न इन करे जॾहिं ब्रह्मा बाप जे चित्र जे अॻियां वेंदा आहियो त चित्र में चेतनता सां मिलण जी अनुभव जी अनुभूति न थींदी आहे रोज़ जो रिस्पॉन्स न मिलंदो आहे न त बाप आहे तॾहिं त ॿुधंदा आहिनि ऐं ॾींदा आहिनि पोइ बि हिन अनुभव सां वंचित न रहिजी वञिजो सम्झो त सभिनि जो सेवा कई विशेष भारतवासियुनि सां ज्यादा सेवा भारतवासियुनि खे ज्यादा सेवा जो चांस मिलंदो आहे न त बाप दादा नाम नथा खणनि लेकिन सभी पंहिंजी सेवा जे रिटर्न में नाम सहित मुबारक स्वीकार कजो सभिनि खे बाबा जो भी सेवा कई है न सभिनि खे बाबा मुबारक था ॾियनि डबल विदेशन खे भी सेवा जो चांस मिलियो न अच्छा लॻो न नचो था न सुठो लॻो न सभु नचो था न अच्छा सभिनि खे बाबा मुबारक ये डबल विदेशी भारतवासी चईंदा आहिनि पर बाबा तो पूरी विश्व में जेतिरा बाबा जा ॿार आहिनि उनखे नंबरवार मुबारक नंबरवार ॾिसंदा हूंदे बाबा सभिनि खे जंहिं जो बि कयो सभिनि खे पंहिंजी सेवा जे लाइ सभिनि खे बाबा मुबारक ॾींदा रहंदा आहिनि अच्छा चारों ओर जे ब्राह्मण जे दिव्य जन्म जे अधिकारी आत्माउनि खे सदा बाप ऐं साथ रहण वारा समीप आत्माउनि खे सदा डबल पूज्य स्वरूप जी स्मृति में रहण वारी समृत आत्माउनि खे
सदा दृढ़ संकल्प दृढ़ व्रत के निभाइण वारे सफलता जी अधिकारी आत्माइन की सदा खुश रहण वारा और ॿियनि खे भी खुशी ॾियण वारा खुश नसीब ॿारनि खे त्रिदेव रचता बाप जी और ब्रह्मा बाप जी विशेष बर्थडे जी मुबारक मुबारक दिया ऐं साथ साथ याद प्यार भी बाबा तरिन सभिनि खे मुबारक हुजे ऐं सभिनि खे याद प्यार भी पहुचे साथ साथ सर्वश्रेष्ठ आत्माइन खे नमस्ते भी बाबा करन था वरदाना पंहिंजी श्रेष्ठ स्थिति द्वारा भटकती हुई आत्माइन खे श्रेष्ठ ठिकानो ॾियण वारा लाइट स्वरूप था बाबा चिंता जी स्थूल रोशनी ते परवाना स्वतः ईंदा आहिनि ईअं ई तव्हां चमकदे हुए सितारनि ते भटकती हुई आत्मायूं फास्ट गति सां ईंदियूं हिन लाइ अभ्यास करो हर हिक जे मस्तक ते सदा चमकदो सितारे खे ॾिसण जो शरीरनि खे ॾिसदे भी न ॾिसो सदा नज़र वञे चमकदे हुए सितारे अर्थात लाइट जी तरफ़ वञे जॾहिं अहिड़ी रूहानी नज़र नेचुरल थी वेंदी त असांजी हिन श्रेष्ठ स्थिति द्वारा भटकदी हुई आत्माउनि खे यथार्थ ठिकानो मिली वेंदो स्लोगन आहे सेवा जे महत्व खे जाने कोई न कोई सेवा में बिजी रहण वारा ही ऑलराउंडर सेवादारी है सेवा जे महत्व खे जाने कोई न कोई सेवा में बिजी रहण वारा ही ऑलराउंडर सेवादारी है ताकि सॼो ॾींहुं कुझु न कुझु करणो ई आहे तॾहिं असां मन बुद्धि ऐं नस्तूल कर्मेंद्रियनि द्वारा बिजी रहंदासीं न बाबा सां गॾु तो सच्ची खुशी जो ठिकानो न हूंदो ऐं असां ऑलराउंडर सेवाधारी ठही वेंदासीं। ओम शांति।